आया हो तमामु मीडिया वारा भाउ असांजा जेका आया आहिनि तव्हां बैरिया टाउन घुमी अचो ऐं हे ॿुधायो त 60 साल में तव्हां कॾहिं अहिड़ो रोड अहिड़ा रस्ता अहिड़ी एम्यूनिटीज़ जेका तव्हां ॾिसो था अहिड़ी मस्जिदूं एॾा पार्क तव्हां कॾहिं ॾिठा आहिनि जेका बैरिया टाउन सिर्फ़ु 6 साल में जेको कमु कयो आहे हे पाकिस्तान जी हिस्ट्री में 60 साल में कमु कयो न आहे। तो मां ये समझा तो जेकी सिंध जी तरक्की नथा चाहिनि वो चाहिनि था सिंध ऑफिस में जेको आहे उहो वञी करे कोई रॉबरी करे अहिड़ी मां नथो सम्झां कि सिंधी माण्हू जो जेको हे आहे जेको कमु कल थियो आहे हे कंहिं सिंधी जो कमु आहे गैरतमंद सिंधी कॾहिं बि हे कमु नथो करे सघे ऐं सिंधी क़ौम ते मां सम्झां थो हे साज़िश आहे ऐं सिंध जे मथे जेको बैरिया टाउन जो एहसान आहे जेको साईं ॻाल्हि ख़बर आहे छा आहे ॻाल्हि हे आहे त हे जेका बि मसला हूंदा आहिनि हे रियल एस्टेट सेक्टर हे रेवेन्यू डिपार्टमेंट जा आहिनि। असांजे मुल्क जो कानून जेको ठहियलु आहे रेवेन्यू जो जेको एक्वायर कंदा आहिनि लैंड हर शइ थी वेंदी आहे हुन खां पोइ छो हे केस ईंदा आहिनि 75-72 खां वधीक 36 खां वधीक NOCs हूंदियूं आहिनि हुन खां पोइ एडवर्टाइज़मेंट थींदी आहे। अगरि बैरिया टाउन ज़मीन कंहिंसां अगरि ज़बरदस्ती वरिती आहे त एडवर्टाइज़मेंट कीअं थी वई हुन टाइम कीअं प्रोजेक्ट ठही वियो अॼु 7 साल खां पोइ अगरि कोई माण्हू क्लेम करे तो मूंखे त ख़बर न आहे केरु छा मतिलबु बैरिया टाउन ज़मीन जो या जेका आहिनि रहंदा आहिनि माण्हू उन्हनि जो छा मसइलो आहे। मां त हिते कमु कंदो आहियां मुंहिंजो जेको आहे कंसर्न हुन सां आहे त जेका मां वटि शइ आहे मां हुनखे सेल कयां थो ऐं मूंखे ख़बर आहे मां हुनजी बैरिया टाउन जे अंदरि बाउंड्री में हो सेल कयां थो। उहा किथे बि नज़र न आई जेके साम्हूं ठहिया पिया आहिनि केबिन हिकिड़ो उते को बि माण्हू मौजूदु न हुयो मरीज़ सां तॾहिं इंटर थी सघिया न ज़ाहिर आहे कुझु माण्हू हुजनि न का रुकावट हुजे आहे आसानी सां इंटर न थियनि असां साम्हूं ॾिठोसीं त को बि रुकावट न हुई तव्हां पंहिंजी इंतिज़ामिया खां पुछा कयो आहे त इहा सहूलियत न मिली। साईं बैरिया टाउन हिकु आहे प्राइवेट इदारो ठीकु आहे जॾहिं बैरिया टाउन जी सिक्योरिटी ते तव्हां मतिलबु चओ था कि कोई मसइलो आहे मां हे पुछां थो सॼे मुल्क जी जेकी सिक्योरिटी आहे हो किथे हुई सिंध जी जेकी सिक्योरिटी आहे सिक्योरिटी इदारा आहिनि जेका बि लॉ एंड इन्फोर्समेंट वारा इदारा आहिनि हो किथे हुया हुन टाइम बैरिया टाउन जी सिक्योरिटी त हलो हुन खां पोइ ईंदी आहे न सभिनीनि खां पहिरियों अवाम खे तहफ़ुज़ ॾियण जो हक़ आहे हुकूमतनि जो हुकूमत किथे हुई कल तव्हां हे मतिलबु मां त मुंहिंजो सुवालु हे आहे जेका हिते माण्हू रोज़गार कनि था हज़ारे लखे माण्हू आहिनि अगरि बैरिया टाउन खे कुझु नुक़सानु थिए थो त हुननि सभिनीनि जो नुक़सानु थींदो हुन खां पोइ केरु हिननि खे रोज़गार प्रोवाइड कंदो चाहे हुकूमत में अहिड़ी एहलियत आहे त कोई हुकूमत वटि अहिड़ो प्लान आहे त लखे खां हज़ारे नौकरियूं कंहिं हुकूमत अनाउंस कयूं आहिनि अॼु जेका असां हिते सभु कारोबार कयूं था कोई अहिड़ो रियल एस्टेट सेक्टर में जेको बैरिया टाउन खां ट्रांसफॉर्मेशन आई आहे हुकूमतनि कई आहे हे हुकूमत न आहे कई हे प्राइवेट हिकु बिल्डर हिकु डेवलपर जेको जंहिंजो नालो बैरिया मलिक रियाज़ साहब आहे हुनजो विज़न आहे बैरिया टाउन हुन कयो आहे सॼो कमु अॼु लखे माण्हू हिते कमु कनि था रोज़गार हुननि जो वसीलो बैरिया टाउन आहे। अच्छा इहो ॿुधाइजो मां हिकिड़ो बल्दिया फैक्ट्री में जीअं नुक़सानु थियो त हुकूमत उनजी मदद कई सरकार उन्हनि जी तव्हां वफ़ाक़ी हुकूमत या सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कंदो जन जो हिते नुक़सानु थियो आहे पंहिंजो उनजो हज़ालो कनि गवर्नमेंट उनजो हज़ालो करे। बिल्कुलु असांजो हे मुतालबो बि आहे ऐं असांजी इहे डिमांड आहे त जंहिं माण्हू जो बि जेको नुक़सानु थियो आहे गवर्नमेंट पंहिंजी कोई टीम ठाहे ऐं असेसमेंट करे हिते अची करे कि घणो नुक़सानु थियो आहे ऐं हुन खां पोइ हिननि जी जेकी आहे सेटलमेंट या जेको बि हिननि जो हूंदो आहे हिननि खे कंपनसेशन ॾेई वञे।